बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तांगे में ताणे ॿध पंहिंजो त रहो, तांगे में ताणे ॿध पंहिंजो त रहो, ऊन्हे में आणे कोन ॾींदुई को ॿियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सुर सरी राग। शाह साहब फरमाइनि पिया त तांगे में ताणे ॿध पंहिंजो त रहो। तांगे मतिलबु गहरो पाणी, ऊन्हो पाणी, वॾो पाणी। जॾहिं न वॾे पाणीअ में तूं घिड़े त पोइ पंहिंजो पटको जेको आहे पंहिंजी दिस्तार आहे छिके ॿधजांइ। छो त जॾहिं ऊन्हे में आणे कोन ॾींदुई को ॿियो। जॾहिं तूं ऊन्हे पाणीअ में पहुते, जॾहिं तूं वॾे पाणीअ में पहुते, विच सीर में पहुते, त उते केर बि ॿियो तोखे हाणे कोन ॾींदो। नसीहत आहे, हिदायत आहे बुज़ुर्गनि जी, वॾनि जी। उहे चवनि था जॾहिं तव्हां सफ़र जे लाइ रवाना थियो या सफ़र जी तयारी कयो त सफ़र जो समर संभाले खणो, जीअं विच सफ़र में तव्हांखे उहो कमु ॾिए। ज़िंदगी बि हिकु सफ़र आहे। हाणे उन में जेके शयूं ज़रूरी आहिनि, सुठा इख़लाक़, तरबियत, इल्मु ऐं हलणु चलणु, हुनजो जेको आहे सुठा सुलूक, ज़मीर ऐं तरबियतूं जेके आहिनि उहे ज़रूरी आहिनि। उहे साण संभाले खणो, जीअं तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण में जिते बि तव्हांखे ज़रूरत पवे त उते तव्हांखे कमु अची सघे। क़बर जी तमसील बि वठी सघिजो था, जीअं पंहिंजा जेके अमाल आहिनि उहे संभाले रखो। जीअं धणीअ आॾो जॾहिं जेको आहे तव्हां हाज़िर थियो त उते केरु ॿियो त हाणे कोन ॾींदो, ज़रूरत उते पवंदी, त पंहिंजा अमल उहे खणी जेको आहे संभाले खणी हलो, जीअं रोज़े मशर तव्हांखे कमु अची सघनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह हिकिड़ी तमामु बहितरीनु नसीहत हिकिड़ी ॾिनी आहे सुठी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, सुठी हयात हिन दुनिया में या अॻिली दुनिया में। त जंहिं तरीक़े जी तव्हां ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था, जहिड़े तरीक़े जो तव्हां सफ़र करणु घुरो था, तव्हां तयारी बि ओड़ी कयो, उनजो सामान संभाले खणो, जीअं विच सफ़र में या विच हयात में तव्हांखे कमु अची सघे। छो उते तव्हांखे पंहिंजा अमल कमु ॾींदा, पंहिंजा सुठा सुलूक, पंहिंजा सुठा इख़लाक़ कमु ॾींदा। ॿियो को उते तव्हांखे खणी अची कोन ॾींदो। जी लतीफ़।